वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लिर्रिजालि नसीबुम मिम्मा तरकल वालिदानि वल अक़रबून वलिन्निसाइ नसीबुम मिम्मा तरकल वालिदानि वल अक़रबून मिम्मा क़ल्ल मिन्हु औ कसुर नसीबम मफ़रूदा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो लिर्रिजालि नसीबुम मिम्मा तरकल वालिदानि वल अक़रबून। मर्दनि जे वास्ते हिसो आहे, वरसे मां मिल्कियत मां जेके वालिदेन छॾे था वञनि उन मां मर्दनि जे लाइ हिसो आहे। वालिदेन खां अलावा मिट माइट छॾे था वञनि, पोइ उन्हनि जे अंदरि उन सूरत में हिसो थींदो माइटनि जी मिल्कियत में जॾहिं उनखे औलाद न हुजे। वालिन निसाए नसीबुम मिम्मा तरकल वालिदानि वल अक़रबून। ऐं औरतुनि जे वास्ते बि हिसो आहे, जेका वालिदेन छॾे वञनि, मिट माइट उन्हनि जा जेके वधीक वारिस रखंदड़ न हुजनि उन्हनि जे लाइ बि हिसो आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मर्दनि सां गॾोगॾु औरतुनि खे बि हिसो ॾियारे थो पए। जीअं औरतुनि जा हथ ख़ाली न हुजनि, औरतूं मुहताज न हुजनि। ईअं न चवंदा आहिनि माण्हू त बाबा माइनि खे पैसो न ॾियणु घुरिजे, पैसो पंहिंजे हथ में रखिजे, पर उनखे महरूम बि न रखियो वञे, उनजा हथ ख़ाली बि न रखिया वञनि। घर जो दारोमदार, घर हलाइण जी ज़िम्मेवारी मर्द जे मथां आहे। पर असां इस्लामी माण्हू आहियूं, मज़हबी माण्हू आहियूं, दीनी माण्हू आहियूं। असांजी रोज़ी जे अंदरि बरकत तॾहिं पवंदी जॾहिं मर्द कमाइनि ऐं पंहिंजे घरनि खे हलाइनि। ऐं अंग्रेज़नि जो नज़रियो वरी इहो आहे त औरतूं बि कमाइनि। भला एतिरो कमाए माण्हू छा कंदो? हिननि जे मेड़ जो इरादो आहे त गॾु कयूं, ढेर कयूं, मर्द बि कमाइनि, औरतूं बि कमाइनि। हालांकि हिन थोरी दुनिया जे अंदरि मर्द जी कमाई काफ़ी आहे। मर्द कमाए ऐं पंहिंजे घर खे हलाए, पंहिंजे बचनि खे पाले वेंदो, पंहिंजे घर खे बि हलाए वेंदो, हुन में बरकत बि आहे, रहमत बि आहे। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इंसाफ़ जे तक़ाज़नि खे पूरे रखण सां त जॾहिं दुनिया मां उनजा वारिस लॾे था वञनि, विसाल करे था वञनि, या पीउ मां वफ़ात करे वञे, त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जी मिल्कियत मां घणी हुजे या थोरी हुजे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सभिनि खे सां ॾियारे थो। ख़ुसूसन औलाद खे मिलंदो, पुट हुजनि, धीअरूं हुजनि, ऐं पीउ माउ खे बि अल्लाह ताला महरूम नथो रखे कंहिं बि सूरत में। अमड़ ज़िंदा हुजे, पुटु गुज़ारे वियो, न्याणी गुज़ारे वई, अमड़ खे हिसो मिलंदो, अबे खे बि हिसो मिलंदो, अबे खे बि अल्लाह महरूम नथो रखे कंहिं बि सूरत में। पोइ वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते उन जूं सूरतूं बयानु फरमाए थो, पर ख़ुसूसन हिन आयत मुबारक में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मिम्मा क़ल्ल मिन्हु औ कसुर नसीबम मफ़रूदा। उन्हनि जे लाइ हिसो मुक़ररु कयल आहे, थोरो हुजे या घणो हुजे। ईअं न चइजे थोरो आहे हाणे पुटनि खे ॾियूं था, धीअनि खे छो ॾियूं, घणो हुजे हा त विराए सभिनि खे ॾियूं हा। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात थोरो ई हुजे, जेको शरीयत जे अंदरि वरसो साबित थिए थो पियो, उन में पुट बि हिसेदार आहे, न्याणियूं बि हिसेदार आहे। एतिरे क़दुरु जेकॾहिं तुंहिंजे घर जे अंदरि लूणु पियो आहे न, उन लूण जे अंदरि बि हिसेदार थी वेंदा। पर असां इन शइ खे तर्क करे छॾियो आहे, असां हेॾे तवजह ॾियूं नथा। जेकॾहिं असां इन शरई इन हुकुम जे मथां, अलाह जे कलाम मजीद जे मथां अमल कयूं न, घणी मुसीबतूं टरी। असां पुटनि खे ॾींदासीं, मजाल आहे जो धीअनि खे ॾियूं, भई बख़्शे छॾियो अथई, बख़्शे छॾियो, भेण असांखे बख़्शे छॾियो आहे, तो ॾिनो ई कोन्हे को, बख़्शे ॾी कीअं? तूं त सॼे माल ते कब्ज़ो कयो वेठो आहे, तुंहिंजी रोज़ी में बरकत कीअं पवंदी? तूं त अलाह जे कलाम मजीद जे ख़िलाफ़ु अमल करे वियो आहे। ॾिबो ईअं ई जो खणी विरहाए करे उहा शइ उनजे हथ में ॾेई छॾे त हीउ तुंहिंजो फ़र्ज़ी हिसो आहे, जेको अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़र्ज़ु फरमायो आहे, उन खां तुंहिंजी मर्ज़ी आहे कीअं करे। पर इहे वक़्ती ज़रूरतूं आहिनि, वक़्ती तक़ाज़ा आहिनि। ऐं औरतुनि खे बि घुरिजे त अलाह जी ज़ाते बाबरकात जा जॾहिं
तव्हांखे पाण अता फरमायो आहे त तव्हांखे पंहिंजे हक़ वठण जो हक़ आहे। हर सूरत में बि तव्हां पंहिंजो हक़ वठी हुनजे मथां कब्ज़ो कयो। है न, ॿ शयूं आहिनि, हिकु ज़कात, ॿियो मीरास। जेकॾहिं इन ॿिनि शयुनि ते अमल कयो वञे न, सॼी दुनिया तां मुसीबत हटी वेंदव। हिन त बुख ऐं बदहाली थियो आहे, बेरोज़गारी थियो आहे। हिकु त ज़कात असां अदा नथा कयूं। माना जेकॾहिं सही तौर सां हेॾा मालदार माण्हू, पैसे वारा माण्हू पंहिंजे मुल्क पाकिस्तान में मौजूदु आहिनि, जेकॾहिं सही तरह सां पंहिंजे माल जी ज़कात अदा कनि न, हिकिड़े साल कंदा, पर ॿिए साल में पाकिस्तान में ज़कात वठण वारो कोन लभंदो। यानी एतिरो माल असांजे मुल्क में पियो आहे, पर असां पाण ज़ुल्म था कयूं, नाइंसाफ़ी था कयूं। असां में हिर्स थी वियो आहे खॾ खोटे पूर्ण जो, गॾु करण जो। तंहिं करे मुल्क जे अंदरि बदहाली ऐं बेरोज़गारी, बुख, सुञ, छो जो असां इस्लामी तालीमात खे छॾे ॾिनो आहे। ऐं ॿिए नंबर में वरसो ज़रूरी विरहाइजे, नियाणियुनि खे बेसो ॾिजे, पुटनि खे बेसो ॾिजे। इन सां ख़ानदान बहाल थियनि था, इन सां घर आबाद थियनि था। जेकॾहिं असां इन जे मथां अमल कयूं त बि असांजे मुल्क मां घणी मुसीबत टरी वेंदी। अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद थो फरमाए, इज़ा हदरल क़िस्मत उलुल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन फर्ज़ुक़ूहुम मिन्हु वक़ूलू लहुम क़ौलन मअरूफ़ा। हाणे हिकिड़ो शख़्स गुज़ारे वियो आहे, या हिकिड़ी औरत गुज़ारे वई आहे, पोयां मिल्कियत छॾी थी वई, छॾे था वञनि। हाणे शरीयत जे अंदरि आलिमनि वटि ईंदो, मुफ़्तियुनि वटि ईंदो त साईं हीअ मिल्कियत छॾे वियो आहे, औलाद बि पोयां छॾे वियो आहे, हाणे इहो असांखे विराए ॾियो त पुटनि जो हक़ु छा थो थिए, नियाणियुनि जो हक़ु छा थो थिए। पोइ जॾहिं विरासत जो टाइम थींदो आहे न, विरासत जो टाइम हर कोई ईंदो आहे, ॾिसो था फलाणे खे ज़मीन केतिरी थी मिले, फलाणे खे फलाणो घर कहिड़ो थो मिले, फलाणे खे पैसा केतिरा था मिलनि। पोइ उन जॻह ते सभु अची गॾु थींदा। ख़ासि करे तक़सीम जो वक़्तु अहिड़ो अथव, तक़सीम जो वक़्तु होशियारु थियणु घुरिजे। फरमाए त इज़ा हदरल क़िस्मत, जॾहिं तक़सीम वारे वक़्त में हाज़ुरु थियनि केरु, उलुल क़ुरबा, माइट, वल यतामा वल मसाकीन, मिस्कीन बि ईंदा, पाड़े वारा बि ईंदा। हे असां कॾहिं शुगुल कयो आहे, असां दुनिया जे मामलात में शुगुल कंदासीं माण्हुनि खे ॾेखार जे लाइ, पर कॾहिं ॿुधो अथई त फलाणे माण्हू जो वरसो थो तक़सीम थिए? कॾहिं ॿुधो अथव? ॾियनि कोन था न त वरसे जॾहिं तक़सीम थिए त उन वक़्तु बि हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि आहे त उन माण्हुनि खे जमा कयो वञे त अॼु फलाणे जो वरसो तक़सीम थींदो, या ॿिया बि उन मां सिखनि त वरसो हीअं तक़सीम थींदो आहे, हीअं ॾिबो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो पियो त पोइ जेकॾहिं वरसे जे टाइम जे अंदरि वारिस त ईंदा त असांखे हिसो मिलंदो, पर ग़ैर वारिस माइट बि ईंदा, सोट मासात पोपाट उहे बि ईंदा। ॾिसो त माइट खे केतिरो थो मिले। पर फरमाए त यतीम बि ईंदव, मिसकीन बि ईंदव, फ़र्ज़ुक़ूहुम मिन्हु, पोइ छा कयो जो उन्हनि खे बि उन मां कुझु ॾियो। जेके अचनि था पिया, अहिड़े सिंध में रवाजु हूंदो आहे, जॾहिं अन जी बटाई थींदी आहे त सॼे ॻोठ जा ॿार अची करे थींदा। हिते विरासत जो टाइम आहे, तक़सीम जो टाइम आहे, ऐं इन्हनि खे महरूम न कजे। इहो फ़र्ज़ु तव्हांजे मथां न आहे त इहो नंढिड़ो ॿारु आयो आहे इन उमेद ते त मूंखे बि अन जी लप मिलंदी। इहो तव्हांखे ॾियणु फ़र्ज़ु न आहे, पर अख़लाक जो आला मयार आहे। इंसानियत बि त का शइ आहे न, माना हर कमु ख़ुदा। उन टाइम जे अंदरि उनखे महरूम न कयो। इहे ॿार जेके अचनि था पिया, छो जो विरासत वारे टाइम जे अंदरि नंढिड़ो ॿारु ख़ासि करे उन ते ज़ोर ॾींदो आहे त मां वञा, मूंखे बि हिसो मिलणु घुरिजे। हिन मां त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेके ग़ैर वारिस आहिनि, माइट, यतीम ऐं मिसकीन, फ़र्ज़ुक़ूहुम मिन्हु, उन मां जेकॾहिं उनजी औलाद कबीर आहे त जॾहिं उनखे हिसा मिलनि त थोरो थोरो यतीमनि खे बि ॾियो, मिसकीननि खे बि ॾियो, ग़रीबनि खे बि ॾियो, माइटनि खे बि ॾियो। पर वक़ूलू लहुम क़ौलन मअरूफ़ा, पर जेकॾहिं उनजा वारिस सगीर आहिनि, सगीरनि में माल विरहाइजे थो पियो, त पोइ उन्हनि खे सुठो कोल चओ। उन्हनि खे दादा सगीर आहिनि, हिननि खां माल न वठिबो आहे, हिननि खे ॾिबो आहे। उनखे सम्झाइजे तव्हां अल्हम्दुलिल्लाह आया आहियो, सुठो थियो जो ॿुधव आहियो, पर हिननि जे माल खे असां हथु न लाहींदासीं, छो जो हे अञा सगीर आहिनि, यतीम आहिनि। तंहिं करे शरई हक़ उन्हनि खे ॾिनो वियो आहे, पर हिन जे माल मां असां न खाईंदासीं। पर जेकॾहिं कबीर आहिनि, हा अधु औलाद सगीर आहे, अधु कबीर आहे, त सगीरनि जो हिसो कढी वरी जॾहिं कबीरनि खे हिसो मिले थो पियो त हुन कबीरनि जे मथां हक़ आहे। उहे जेके आया आहिनि जंहिंमें थोरो थोरो खे ॾियनि त उहे बि ख़ुशि थी वञनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जो जॾहिं वरसो तक़सीम थियो त उन ॾियारे हज़रत अब्दुर्रहमान भत जी देग तयारु कराई, ताम तयारु कराई, न जेके वरसे महिल आया त सभिनि खे मानी खाराया। इहो सुठो तरीक़ो आहे
अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो पियो, हिकु त वरसे खे शरई लिहाज़ सां तक़सीम कयो जेको अलाह ऐं अलाह जे रसूल तव्हांखे सम्झायो आहे, तालीम ॾिनी आहे। ॿिए नंबर में तक़सीम वारे टेम जे अंदरि इहो लिहाज़ रखंदा कयो, विरासत वारे टेम में इहो इहे इन मां खोड़ मानाऊं निकिरनि थियूं पियूं न। मतिलबु किथे भत जी देग चढ़ंदी न त नंढो ॿारु ॾिसंदो त थाली खणी थी पहुचंदो। हा, इहा हुनखे ख़बर न त अलाए टीह जी आहे, अलाए ख़तमे जी आहे, अलाए विहांव जी आहे। हुनजो कमु भत सां आहे, ॿिए सां जो को तालुक़ु न आहे। पर तव्हां उन जी दिलि खे ख़ुशि कयोसि, उनखे न मोटा। इन चए अमीर जो पुटु आहे, भाई वॾेरे जो पुटु आहे, हे छो खणी आयो? न, तव्हांखे ॿार जी दिलि जी ख़बर न आहे त ॿार जी दिलि छा हूंदी आहे। तंहिं करे अलाह ताला अख़लाक़ थो सेखारे ऐं सुहिणो हबीब करीम सलाह अख़लाक़ थो सेखारे त इन टेम जे अंदरि लिहाज़ रखंदा कयो, घणो या थोरो उनखे ॾेई ख़ुशि कंदा कयो। जो हुन थाली जे अंदरि हिकिड़ो गिरह छला न, उहो छोकिरो केॾो ख़ुशि थी थो वञे, उहा न्याणी केॾी ख़ुशि थी वञे त मूंखे बि मिलियो आहे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे हुकुम थो फरमाए त तव्हां मीरास जे अंदरि तक़सीम खे सही रखंदव त तव्हांजो मुस्तक़बिल, तव्हांजी औलाद जो, तव्हांजे ख़ानदान जो, तव्हांजे मिटनि माइटनि जो बहितर थींदो। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता